नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में क़ौमी अवामी तहरीक ज़िली तंज़ीम सिंधी हिंदू तहरीक जे सॾ ते सालिया पट जे सहाफ़ी अजय जे क़त्ल ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां बैनर ऐं प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कई है, जंहिंजी अॻवानी विजय कुमार, सजाद ब्रोही, आशीष कुमार, संतोष अग्रवाल, राज खन्ना, आकाश कुमार, दर्पण लाल, प्रकाश कुमार, मोहन लाल ऐं ॿियनि सख़्त एहतजाज कंदे चयो आहे त सहाफ़ी अजय कुमार जे क़त्ल में बाअसर धुरियुनि मुलविस आहिनि, जंहिंजे करे अञा ताईं कातिल ज़ाहिर न कया विया आहिनि। मोबाइल नंबर ते व्हाट्सएप ज़रिए धमकियुनि जा मैसेज ज़ाहिर थियण बावजूद अञा ताईं सखर डिवीज़न जी पुलिस मौज़ाना ख़ामोश इख्तियार करे वेठी है। असीं आला इदारनि खां मुतालबो करियूं था त वाक़े जी साफ़ ऐं शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं मुलविस कातिलनि खे गिरफ्तार करे खेनि सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।